जी KT न्यूज़ जे प्रोग्राम मकानी इदारा ऐं अवाम सां गॾु मां आहियां अलावर अबोज़दार। अॼु तव्हांखे घोटकी जे मुख़्तलिफ़ महलनि में ॾेखारींदासीं त शहर जी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं गुज़िरियल दौर में शहर में कहिड़ा कमकार थिया आहिनि ऐं माण्हुनि खे ईंदड़ चूंडनि में कहिड़ी उमेदु आहे। उन हवाले सां शहर जा मंदर तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं माण्हुनि ताईं मुलाक़ात कराईंदासीं। हिन वक़्तु असां बीठा आहियूं घोटकी जो हुसैन वैली रोड ते ही माल हुसैन वैली अनाज मंडी घोड़ा अस्पताल आहे ऐं हितां जा जेके माण्हू उहे छा था चवनि। साईं गुज़िरियल ॾींहंनि में हिते छा थियो? साईं हिते का शइ कोई कमु न थियो आहे। एॾा रस्ता त घोटके जा ख़राबु थी विया आहिनि। 12 ॾींहं रस्ता बि को बहितर नहीं। हिते हाणे ख़ाली माण्हू पैदल नथो घुमी सघे। जीअं साइकिल मोटर अचे थो त अधु कलाक पोइ पंचर आहे। ख़ुदा रा कारा घोटके जो कमु कयो वञे। असांजी अपील इहा आहे त घोटके कमु का शइ न हिन महिल को थियो ई कोन्हे। कहिड़े मुंहं सां असांखे वोट वठणु माण्हू ईंदा। अच्छा, हीअ विच शहर आहे, हिते अस्पतालूं बि आहिनि, थाणो बि आहे, मुख्य रोड बि आहिनि। हिते जेका रोडनि जी हालत आहे कीअं माण्हू गुज़र कंदा? साईं हिन ते ख़राबु आहे। छा अलाह खे पुकारनि था भई आवाम जेको असांजी नुमाइंदान ॿुधण लाइ तयारु बि न आहिनि। उन वञूं त निकिरण लाइ बि तयारु न आहिनि। हाणे इलेक्शन थींदी ईंदा पोइ हिन खे मसइला पंहिंजा ॿुधाईंदा पोइ हिन ख़बर पवंदी। हिन खे वॾियूं गाॾियूं न आहिनि जो पंचर थियनि न। हिन खे को तकलीफ़ थिए थी। तकलीफ़ त ग़रीब आवाम खे आहे। जीअं गॾा गाॾो आहे त फीता भॻा पिया आहिनि। जीअं साइकिल मोटर त पंचर थिया पिया आहिनि। असां ज़रील थी विया आहियूं। हुसैन वैली रोड बाकरो आहे, जेको बि आहे सॼो ख़राबु पियो आहे। रोड ठहिया न आहिनि। अधु रोड ठाहे यानी पहिरियों जेको ठहियलु हुयो उहो बि विञाइजी वियो आहे सफ़ा। हाणे गाॾियूं हिन मुसीबत आहे, को बीमार आहे, को इहो आहे त इन में मसइला ॾाढा थियनि था पिया। हुसैन वैली रोड बाकरो आहे। वोट वठण जॾहिं अचनि था त तव्हां कहिड़ा वास्ता ॾियनि था माण्हू? असांखे चवनि था साईं रोड ठाहींदासीं, कमु कराईंदासीं, तव्हां वोट असांखे ॾियो। वोट वठी हलिया था वञनि बसि, पोइ उहो कमु उते ई रहिजी थो वञे। यूसिन खे जेके पैसा मिलनि था तव्हां उनको कलमो भराए कंहिं ॻोठ ते ख़र्चु कयो था। पोइ पंहिंजे बंगलनि ते ख़र्चु कनि था। सिर्फ़ु शहर में कंदा कुझु ई कोन्हे साईं। ज़ुल्म आहे, हर जाइ ते ज़ुल्म आहे। छड़ो शहर ते न, पर ॿाहिरि में वधि में ज़ुल्म आहे। चूंडूं थियनि पियूं, तव्हां छा कंदा आहियो? असां एसी टेक्नीशियन हूँ। और तव्हांजे महले में को कमकार थियनि कुझु? असांजे महले में कमकार त कोई कोन्हे। नालियूं फाटी पियूं आहिनि, रोड सॼा ख़राबु थिया पिया आहिनि। ड्रेनेज वेनेज सॼो ख़राबु थियो पियो आहे। को कमु न थियो आहे। रक्शो हलाईंदा आहियूं। केतिरे वक़्त खां वठी? तक़रीबन 4 साल थी विया आहिनि। पढ़ियल घणा आहियो? 8 पढ़ियल आहे। तव्हांजे महले में को कमकार नालनि जो रोड रस्तनि जो को थियो आहे? न, 4 सालनि में कोई कमु कोन्हे थियो। 4 साल में न थियो कमु? कोई कमु कोन्हे। वोट कंहिंखे ॾींदो? वोट ॾींदासीं हाणे PTI खे। इलेक्शन थिए थी हाणे, अॻु में जिन खे तव्हां वोट ॾिना उन तव्हांजे इलाइक़े में कहिड़ा कमकार कराया? कोई कमु न थियो साईं। ताईं भई सभु रोड भॻा पिया आहिनि। घोटकी जा ॾिसो चती हणी ॿधी था वञनि। जंहिंमहिल ॾिस चतियूं ॿ हणंदा आहिनि। जुल्फकार ईंदो आहे, पाण वारो भुट्टो साहिबु आयो जलसे ते 2 चतियूं हयूं, सॼो रोड फाटी वियो। भुट्टो माना बिलावल साहब? हा, बिलावल साहिबु। उहो आयो पुछा क्यों? 2 चतियूं हणी करे बसि वया डांबर सटे, वरी भॼी विया, वरी फाटी वियूं सॼियूं। काॾे भॼी विया? हे रेमुआ रोड सॼो भॻो पियो आहे। गुज़िरियल 5-6 सालनि में या 10 सालनि में तव्हांजे तर में, तव्हांजे पाड़े में कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि? हिकिड़ो बि कमु न थियो आहे। न नालियूं आहिनि, न गैस आहे। तव्हां हाणे बि ॾिसो वञी माथेले फाटक, टुंडे फाटक टपंदा वञी माथेलो फाटक, न गैस आहे उते, न नालियूं, को बि सुख न आहे। न हे बल्दिया जी तरह जो कमु आहे, सफ़ाई सुथराई, रोड रस्ता ठाहिण। हे किन लॻो पिया। ॾिसो आहे सफ़ाई सुथराई हिकु बि न आहे। जेको अचे थो पंहिंजा पेट भरियो हर को निकितो वञे थो। 3 करोड़ रुपया बचति अचे थी। 3 करोड़ महीने जी घोटकी जी। ज़िले घोटकी में कहिड़ो कमु थियो आहे? अच्छा, भगेवाह जी हालत ॾिसो, किन लॻो पियो आहे कुझु? या नालियुनि जी सफ़ाई ॾिसो, किन लॻो पिया। हर को पंहिंजा खीसा भरियो निकितो वञे थो। कंहिंखे बि न आहे अवाम जी का जो ख़िदमत कयूं, कंहिंखे बि न आहे। महांगाई ॾिसो चोट चढ़ी वई आहे कंहिं या MP MLA या वज़ीर आज़म महांगाई जे ख़िलाफ़ कयो आहे एक्शन? चूंडियल जेके चेयरमैन हुया या काउंसलर हुया या वार्ड मेंबर हुआ, उहो कॾहिं तव्हांजे घर लड़ी आया? न आया आहिनि। हिकु बि न आयो आहे, कॾहिं बि न आयो आहे। बुज़ुर्ग थींदा आहिनि? न। घोटकी शहर जे विच में असां बीठा आहियूं। ही घोटकी जो जे अनाज मंडी जो रस्तो आहे, इन जी हालत गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी, जेकॾहिं कैमरामैन सदाम मलिक तव्हांखे ॾेखारे सघे त तव्हां हीअ ॾिसी सघो था, हीअ केतिरनि सालनि खां वठी इन रोड जी इहा हालत आहे। जॾहिं बि बरसाति थींदी आहे सॼो रोड बाक़ाइदा ई सम्झो पाणी में टुन हूंदो आहे। को हितां ॿार बचो, को असांजी दुकान जी रोज़ ई बंदि हूंदी आहे। केरु लड़ंदो ई न आहे हिन पासे मार्केट में। हीअ घोटकी शहर जे विच आहे, मुख्य रोड आहे, मेन रोड आहे। गला मंडी वेंदो आहे, ठीकु आहे न, घोटा हॉस्पिटल को मेन रोड आहे जेको एतिरनि सालनि खां वठी न ठहियो आहे सफ़ा। हा, एॾा हालात ख़राबु। वोट साईं हर उम्मीदवार खे ॾींदा आहियूं। मार साहब खे ॾींदा आहियूं, धरजा साहब आहिनि, PP खे बि ॾींदा आहियूं, सभिनि खे वोट ॾींदा आहियूं, पर को कमु नथो थिए।
तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे वोटनि सां जेके खटे अचनि था उन्हनि खे केतिरा पैसा मिलनि था तव्हांजे ख़िदमत करण जे लाइ? साईं इहा त उन्हनि खे ख़बर आहे, जेका फंड मिलंदा आहिनि त ज़रूरु मिलंदा आहिनि रोडनि जे लाइ, त जेको रोड ठाराइनि, पर हिन महिल असांजो रोड न ठही वियो आहे। हे साईं गला मंडी रोड जेको आहे सो तमामु घणे अरसे खां वठी तमामु ख़राबु रोड आहे। तमामु जेको आहे सो असांजी जेको आहे सो हिते दुकानानी ॾाढियूं मन जेको आहे सो तंगी थिए थी पई। का बि अहिड़े गाॾी नथी अची सघे, का बि अहिड़ी शइ नथी अची सघे। बरसाति वग़ैरह थिए थी साईं, तमामु हिते पाणी जेको आहे सो घणो रुकिजी थो वञे। असां ॾाढो जेको आहे सो गंदगी में हिते फासी वेंदा आहियूं। केतिरा रस्ता अहिड़ा हूंदा घोटकी शहर जा जंहिंजी हालत साॻी आहे? खोड़ रस्ता नहीं अहिड़ा, खोड़ रस्ता नहीं, पर आसरो मिले तो बाबा कम थे तो पर लेकिन वोट वठी वञनि था, कम कोई भी नथो थिए। साईं कुझु कोन कमकार थियो आहे। जेको रोड आहे माथेले वारी उहो बि हाणे वञी ॾिसी था सघो त माथेले खां अॻिते जेको आहे थोरो मां टुकड़ो रहियल आहे, उनजो टेंडर को 10 चक्कर मंज़ूर थी चुको आहे कागज़नि में, खाई विया नी, रोड न ठही आहे। ॿियो को सिहत जे हवाले सां? सिहत जे हवाले सां कोई बि पुछणु, सफ़ाई सुथराई कोई पुछण ई नथो अचे। बलूमर में BSQ आहे? न साईं कुझु बि कोन्हे, का सरकारी माना न का शइ कोन्हे। न साईं पोइ बि साईं शहर वञिणो अचिणो थो पए। ट्रांसपोर्ट जी का सहूलियत आहे? न साईं का सहूलियत न आहे। जी ही घोटकी शहर जो हिकु अहम रोड डेवी रोड जंहिंसां गॾु साईं चांडूराम कॉलोनी, मंदर वग़ैरह ऐं बैंकूं बि आहिनि। ऐं उन खां सवाइ हिन रोड सां हली करे माण्हू नेशनल हाईवे ते, उन खां पोइ मोटरवे ते बि वञनि था। हिन रोड जी इहा हालत आहे केतिरनि सालनि खां वठी। हिते ई हिन शहर जो रवासी केतिरनि सालनि खां दुकान हलाईंदड़ मौजूदा शहरी हुन सां ॻाल्हि। साईं हिन रोड जी हालत कॾहिं खां वठी ईअं आहे? हिन रोड साईं 2-3 साल थी आहिनि, 4-5 साल थी विया आहिनि। हे वरी नालो रोड जो मौका थी वियो आहे। ही रोड किथे किथे वञे थो? हे साईं तो बगे वागो वेंदे साम्हूं बैंक ताईं, अलबी बैंक ताईं। हा अच्छा, ही ड्रेनेज जो निज़ाम कीअं शहर में? हे निज़ाम नहीं तव्हांजो हिनखे थोरो हणो त हेठि किरी पवंदो। हिल्सन आहे, बजरो सीमेंट आहे, ई कान। जिते बीठा आहियूं हा किरी पवंदा? हा बिल्कुलु हिन हालत अहिड़ी आहे, तव्हांखे हणो हे हूंदो ई कान, हिन में सीमेंट आहे ई कान, छड़ो हिल्सन आहे, बजरो। अहिड़ी हालत पंहिंजे शहर जी छो आहे? इहा इंतज़ाम न आहिनि, जेके पंहिंजा मेन आहिनि काग़ज़ उन्हनि जो कमु नथा करनि, उहे 5 रुपया खाइनि था बसि। ये पैसा जेके करोड़ रुपया अचनि था हिननि कमनि लाइ, तव्हां पुछा नथा कयो कयूं? असां नहीं दीवान माण्हू छा पुछा कयूं? हिते हालत जेको अॻे सो तॻी आहे। हे नालो ठाहियो अथनि निकाल पाणी जो नहीं, ईअं ठाहियो अथनि नहीं, इनजी का चकास का इंस्पेक्शन कुझु ई कान्हे साईं जे आसिरे कमु आहे। साईं माना रब जे आसिरे। तव्हांखे अकुलमंद करे मोकिलियो आहे न त पंहिंजा हक़ बक वठो, पोइ तव्हां छो नथा वठो? केरु साईं हिते चवणु आहे? हिते सभु ॾाढा मुड़ुसनी, कोई चवंदो साईं? चओ तव्हां सम्झो था कोई चवंदो हिते? अदालतूं आहिनि, SD मां DC आहे साईं, कंहिंखे टाइम ई न आहे, पंहिंजी बचे जी रोज़ी करे महांगाई 2 लख रुपया काॾो कंदो साईं माण्हू। मकानी इदारनि में माण्हू चूंडी अचनि था, छा कयो अथनि घोटकी लाइ? घोटकी जे लाइ सर तरक़ियाती कम त बिल्कुलु घटि थिया आहिनि। बहरहाल जेका हुकूमत जी पॉलिसी आहे, पहिरीं जेका हुकूमत गुज़िरियल हुकूमत हुई, PTI जी हुकूमत हुई, उन में जेके उन्हनि जूं बि ग़लति पॉलिसियूं हुयूं, जंहिंजे करे जेके बि तरक़ियाती कम आहे सॼा रुकिजी विया। कंहिं बि शइ ते को बि बजट मकानी इदारनि जी त पंहिंजी बजट हूंदी आहे, जीअं घोटकी म्यूनिसिपल कमेटी जी 2-2.5 करोड़ बजट आहे, उहा किथे ख़र्च थिए थी? इहा बजट त सर असांखे बि सम्झ में नथी अचे त किथे ख़र्च थिए थी। बहरहाल बजट त वॾी आहे म्यूनिसिपल जी, बहरहाल कोई बि तरक़ियाती कमु असांखे त नज़र न आयो आहे त को सही नमूने थियो हुजे। को कमु थियो आहे साईं? हिन महिल ताईं त असांजी घोटकी जो त को बि कमु न थियो आहे। असांजा जेके MN आहिनि, MP आहिनि, इहे त को कमु ई नथा कराइनि। नालनि जा बांध आहिनि, पंहिंजो दधो खोलियूं खणाइण, घोटकी जी बजट अलाए काॾे वञे थी। जेके चेयरमैन ऐं काउंसलर चूंडिया तव्हांजे वोटनि सां, उन्हनि कुझु कयो आहे? न, उन हिन महिल त कुझु ई न कयो आहे। रोड रस्ता कुझु बि न, छड़ो पंहिंजा घर भरनि था, हर शइ करनि था। जंहिं महिल जंहिंखे चओ हा तूं हल पर कमु थींदो। हिन महिल त माना पंहिंजा बंगला ठाहिनि था। इहो न रोड न रस्ता, नालनि जी ॾिसो था पोजीशन, रोड ब्लॉक थी थो वञे, को ऑफिसर अचे ई कोन थो। तव्हां घणा दफ़ा पंहिंजी ज़िंदगी वोट ॾिनो आहे? वोट त असां त ॾिया आहियूं, त वोट ॾींदा ईंदाऊं। पंहिंजनि पुटनि नियाणियुनि खे कहिड़ी मैसेज कंदो साॻियनि माण्हुनि खे वोट ॾियनि? इहो चवंदा बसि चुप करे घर वेही रहो, बसि अला कयो। इन्हनि हुकूमत को ईअं भलाऊं। ऐं तो असांजे कॉलोनी में रहंदा आहियूं, तक़रीबन 5-6 साल थी यानी कोई रोड न आहे ठहियो।
असां शाहजमात कॉलोनी शाहजमात में को रोड स्टेशन रस्तो रोड। ड्रेनेज जो को कमकार कोई रोड रस्तो न ठहियो आहे, अञा ताईं का सहूलियत न मिली आहे असांखे। माण्हू हाणे वोट वठण जे ईंदा त हुननि छा चवंदो बसि साईं उहो माण्हुनि जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वोट ॾेई रस्ता त पोइ ई न ठहंदा। वोट ॾींदा असां न वोट ॾींदा आहियूं। जी घोटकी शहर जो बगो आहे जेको कॾहिं वाक़ई बगो हूंदो, इन जो पाणी साफ़ ऐं मिठो हूंदो, इनखे गटर नालो बणायो वियो आहे। गटर नालो बणण खां पोइ बि इन जी हालत इहा आहे त हंधा हंधा ही टुटल आहे, इन जी कंहिं बि क़िस्म जी का सफ़ाई सुथराई न आहे। जेतोणीकि हाई कोर्ट वाटर कमीशन बि हिन जो नोटिस वरितो ऐं सुप्रीम कोर्ट जो रिटायर्ड जेको जज हो उन जे निगरानी में हिकिड़ी कमीशन जुड़ी हुई, उन बि हिन जो मुआइनो कयो, पर उन जे बावजूदि पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां हिन वाह जी जेका मरम्मत कई वई उन जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। गटरनि जो पाणी, नालनि जो पाणी, घिटियुनि जो ऐं गटरनि जो हिन में छोड़ थिए थो ऐं हिन ई बगेवाह ते सब्जियूं थियनि थियूं जेके माण्हू खाइनि था ऐं सॼे शहर जो गंद किचिरो जेको आहे नी जेको आहे बगेवाह में निकाल थिए थो ऐं उनजे करे हिन सॼे इलाइक़े जो जेको जर जो पाणी आहे उहो ज़हर थी वियो आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके बीमारियूं आहिनि उन जे वरतियल माण्हू हिन शहर घोटकी जा। जी ही घोटकी जो इंतहाई क़दीम पब्लिक पार्क आहे, जंहिंखे शहीद भुट्टो पार्क बि चवंदा आहिनि। शहीद भुट्टो पार्क हिन जे करे जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पहिरियों दफ़ो जॾहिं घोटकी में हुननि जो अमन थियो त हुन हिन पार्क में जलसे खे ख़िताबु कयो ऐं हीअ घोटकी जो क़दीम पार्क आहे, जंहिंखे पब्लिक पार्क बि चयो वेंदो आहे, शहीद भुट्टो पार्क बि चयो वेंदो आहे, पर हिन में कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन पार्क ते लखें करोड़ रुपया ख़र्च कया वेंदा आहिनि। कंहिं दौर में जंहिं जाइ ते असां बीठा आहियूं हिनखे फैमिली पार्क जो बि दर्जो ॾिनो वियो, हिन सां गॾु प्रेस क्लब बि आहे, पर न ॿारनि लाइ पीअण जे पाणी जो को ख़ासि बंदोबस्तु आहे। झूला वग़ैरह सही आहिनि, टुटल आहिनि, टुटल मज़ो नथो अचे न, भला हुजणु घुरिजनि न। हाँ 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 न झूला न आहिनि, कुझु न आहे न पोइ पीअण जो पाणी वग़ैरह कुझु बि न आहे, का सहूलियत न आहे। न हाँ ईअं वक़्तु गुज़ारणु अचो था। हाँ पार्क जी हालत साईं तव्हांजे सरेआम ॾिसो था पिया, 2.5 करोड़ रुपया सालियानो म्यूनिसिपल जी बजट आहे। ही पंहिंजे समूरी कारकर्दगी में जहिड़ी खां ही चूंडिजी आया आहिनि, चूंडियल नुमाइंदा या ही जेको CMO वेठो आहे, हिकिड़ो चकर बि हिन पार्क जो विज़िट ना आहे कयो, चकर ना आहे हयो त कहिड़ी सूरत हाल आहे साईं। ही महीनो ॾेढ या ॾेढो ॾेढ थींदो त ही जेको मींहुं वसे पियो, मुसलसल मींहं जी सूरत हाल उन में किरियो आहे, त वरी हिननि कॾहिं चकर बि न आयो आहे। साईं वारा इलेक्शन में मसरूफ़ आहिनि, बलदियाती इलेक्शन आहे, उन टाइम हिननि खे को यादि अचे थो इलेक्शन जी वर्क कनि था, पर हुनखे आवाम जो दर्द ऐं आवाम जी का तकलीफ़ नथी थिए। हाणे 23 करोड़ रुपया बजट आहे अस्पताल जी, त अस्पताल में ॾिसो था त कंहिं मरीज़ खे गोरी बि नथी मिले, को मरीज़ गोरी जे लाइ परेशान आहे। ऐं तव्हां रोड रस्तनि जी शहर जी हालत ॾिसो ऐं सफ़ा हिननि तमामु घणो खंडर बणाए छॾियो आहे। 5-10 सालनि में घोटकी में कहिड़ा रोड रस्ता ठहिया आहिनि? मां त सम्झां थो त घोटकी जे 5-10 सालनि में जेका घोटकी जी खंडर तमामु खंडर जेके नाज़ुक तरीन सूरत हाल घोटकी जी थी आहे, उहा हिननि 5-10 सालनि जे अंदरि थी आहे। पीपल्स पार्टी जेका पंहिंजी इंतिहाई हद दर्जे जी करप्शन करे ऐं करप्शन को हद वधी करप्शन करे हुन सिंध जी त तबाही कई आहे, पर घोटकी ज़िलो जेको कराची खां 2 नंबर ते टैक्स ॾींदड़ ज़िलो आहे, हिननि खे माड़ी पेट्रोलियम गैस मां ऐं हिननि खे ॿिनि कंपनियुनि मां जेके करोड़नि रुपया मिलनि था, अरबे रुपया मिलनि था, उहे खाई था वञनि। हाणे हिनखे माड़ी गैस पेट्रोलियम पंप ॾिना खाल्द खां लुंड खे 3 अरब, त उहे ख़बर न आहे त 3 अरब विया अलाए केॾां, आसमान खाई वियो या फरियाल टालपुर खाई वई ऐं उहे किथे ख़र्च थिया। असां त ॾिसूं था त शहर जी इहा सिचुएशन आहे त को निमाज़ी माण्हू को निमाज़ पढ़ण लाइ वञे थो त हुनजा कपिड़ा ख़राब थी था वञनि, तमामु नाज़ुक तरीन सूरत हाल आहे। ऐं जेका पीपल्स पार्टी वेठी आहे ऐं सिंध जा जेके हिते जा चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि, उन्हनि खे आवाम जो को क़यास न आहे। शहर में हक़ीक़त में त कोई कमु कोन्ह थियो आहे। हीअ जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, हिननि सिर्फ़ु करोड़े रुपया ऐं कागज़नि में ॾेखारिया आहिनि। हीअ तव्हांजे पब्लिक पार्क जेको आहे, हिन ते बि तक़रीबन हिन 13 करोड़ रुपया कागज़नि में ॾेखारिया आहिनि ऐं इहे 13 करोड़ सिर्फ़ु हिन जे खीसे में विया आहिनि। जेकॾहिं तव्हां ॿहिराड़ीअ रोडनि जी ॾिसंदव
त जेकॾहिं औरत का यम जे लाइ ईंदी त रस्ते में ॿार ॼणे वेही रहंदी। बाक़ी 5-10 साल में घोटकी में को अहिड़ो को मयारी कमु थियो आहे, को रोड ठहियो आहे, का अस्पताल ठही आहे या ड्रेनेज जो को सिस्टम सही थियो आहे? असां त चऊं था त 2002 खां पोइ घोटकी में कोई कमु न थियो आहे। जेके चूंडल नुमाइंदा आहिनि इहे सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा आहिनि। इन्हनि जी हेठां खां मथे ताईं कमीशन आहे, उहो कमीशन खाइनि था पिया। उहो कहिड़ो असांजो सरोकार आहे उन्हनि सां? सॼो शहर तबाह करे छॾियो अथऊं। असीं त शहर जा वारिस आहियूं, असीं त हर मुहाद ते शहरनि सां बि गॾु आहियूं, आवाज़ उथारींदा रहंदा आहियूं। ही सिर्फ़ु करप्शन जो गढ़ बणिजी चुको आहे पीपल्स पार्टी। सॼे रोड रस्ता तबाह नी। हेॾे वॾे कुदरती वसीलनि सां मालामाल जेको असांजो ज़िलो घोटकी आहे ऐं घोटकी शहर जी हालत ॾिसी करे ॿुॾण जो मक़ाम थो अचे। असां काफ़ी मरतबा 10-12 सालनि में हिन शहर जी हालतुनि खे बदिलाइण जे लाइ, अमन अमान जे लाइ, सफ़ाई जे लाइ, तरक़ियाती कमनि जे लाइ एहतजाज बि कया आहिनि। कीअं चवंदा वाक़ा करणु मुंहुं वस ॿुधणु कमु ॿारो चइजो। पोइ हिते गूंगा, अंधा ऐं ॿोड़ा उन्हनि जी सम्झ कोन थी अचे त छो ऐं छाजे लाइ हिन शहर वासियुनि सां अहिड़े क़िस्म जा कलूर पिया थियनि। ऐं असां थियणु घुरिजे। हाणे मकानी चूंडूं अचनि थियूं, वरी माण्हू वोट वठणु ईंदा त कहिड़ी वोट माण्हू ॾियनि? जेसीं माण्हू न निकिरंदा पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे शहर जे लाइ, पंहिंजे ॻोठ जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ। ऐं आउं चवां थो त अवाम खे वॾी ताक़त आहे। भली ही केॾा कंहिंजे मथां केस दाख़िल कराइनि, कंहिंखे धमकियूं ॾियनि। तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु अर्सो पहिरियां ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ हिकिड़ी मासूम ॿारड़ी हुई जेका हिन शहर जे अंदरि मारिजी वई हुई। ऐं जेका हितां जी हॉस्पिटल जी लापरवाही, डॉक्टरनि जी लापरवाही, इंतिज़ामिया लापरवाही जे करे असांजो हक़ु हुयो एहतजाज करणु, त हिते असांजे मथां केस दाख़िल कयो पियो। असांखे उन्हनि केसनि जी परवाह न आहे। ऐं हिन घोटकी वासियुनि खे चवां थो त तव्हां बाशऊर आहियो, सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां कंहिंखां डिॼो न। तव्हां अचो, अॻियां सीना असांजा हूंदा, पोइ तव्हां हूंदा वे, पर तव्हां पंहिंजे घोटकी शहर खे बचायो। घोटकी तबाह थींदी पई वञे। घोटकी 12-20-25 सालनि खां वठी जेका तबाह थी आहे, हाणे वधीक तबाही खां असां पंहिंजी घोटकी शहर खे बचायूं। साईं तव्हां पाण ॾिसो था त घोटकी हिकिड़ो तारीख़ी शहर आहे जंहिंजी करोड़नि जी बजट ईंदी आहे हर महीने जी। हे पब्लिक पार्क आहे जिथे असां हे बीहूं था, जिथे ही असां ॾिसूं था सॼी सूरत हाल, त हिन जो हशर छा आहे तव्हां पाण ई सम्झी सघो था। त हिते करप्शन जो उरूज आहे। हिन जो मक़सदु इहो त हिते का बि जेको आहे त का बि सहूलियत कोन्हे माण्हुनि खे। तव्हां ॾिसो त हे रोड, रस्ता, हे वण, हे पार्क जहिड़ो शइ जिते हज़ारे माण्हू, 100 माण्हू डेली हिकिड़ो आरामदाह अचनि था, वेहनि था, थकु पटनि था। उन जी हालत बि इहा लॻी पई आहे। तव्हां छा सम्झो था? साईं तबाही लॻी पई आहे न। असां कंहिंखे चऊं? तव्हां बाज़ार में वेंदव, रस्तनि में वेंदव, वञी न सघंदव। रस्तनि त पाणी जेको आहे, रस्तनि में पाणी आहे, नालियूं जेके आहिनि त उहे उथलनि थियूं। सॼो शहर जेको आहे सफ़ेद माण्हू त जेको आहे त उहो हिते घुमी नथो सघे। घणनि महलनि में त असां ॾिठो त पीअण जो पाणी बि साओ अहिड़े क़िस्म जो आहे, माना उन में सैंखियो वग़ैरह मिलियल आहे। इहो सॼी सिंध जो मसइलो आहे। घोटकी त अञा बि वधीक अथई। हिकिड़ो मां इहो चवां थो त जेकॾहिं हिते एॾा सारा इदारा नी, OGDC जो इदारो आहे, छड़ो उनजे सही नमूने सां हिते पैसे जी विर्छ थिए ऐं घोटकी ते छड़ो इस्तेमालु थिए सही पैसो न, तॾहिं बि माण्हू OGDC त चलो ठीकु आहे हिकिड़ी ॿी, पर जेके मकानी इदारनि खे जेका बजट मिले थी उहा किथे इस्तेमालु थिए थी? ज़ाहिर आहे साईं, उहे करप्शन जे चढ़ी वञे थी। ॿियो छा कयूं? ॿियो किथे तव्हां सम्झो था त हेॾे ई वञे थी न। हेड़ो सारो पार्क जेको आहे उहो तबाह लॻो पियो आहे। हेॾी सारो शहर जा रस्ता, रोड, नालियूं तबाह लॻी पियूं। करप्शन महले में को सुठो रोड को ठहियो आहे? असांजे त जीअरे असां त ॾिठो आहे, एतिरी उमिरि में त कॾहिं बि न आयो आहे। कॾहिं बि तव्हांजे महले में जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन जो बंगलो न ठहियो आहे? बंगला त जाम ठहिनि था न। बंगला उहो त साईं हर साल हर महीने में उन जूं गाॾियूं वॾेरे जूं त नई ईंदी आहे न। छा थियणु घुरिजे? माण्हू सम्झनि छो नथा त हेतिरी बजट अचे थी उहा किथे इस्तेमालु थिए थी? माण्हू छो नथा थियनि? असल त माण्हुनि खे इहो शऊर ॾियणो पवंदो। माण्हुनि खे इहो सम्झाइणो पवंदो त तव्हांजा हक़ ई नी, तव्हांजो पैसो ई आहे, इहो वञे काॾे थो। इहो माण्हुनि खे इहो जेको आहे त सम्झाइणो पवंदो, तॾहिं कुझु इहो थी सघंदो, न त न थींदो। प्रोग्राम मकानी इदारा ऐं अवाम जे सिलसिले में घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ महलनि में जेका सूरत हाल आहे तरक़ियाती कमनि जी, उहे तव्हांखे ॾेखारियासीं। उन सां गॾु कुझु जेकी शहरी आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन वक़्तु अॻूणो चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी सैयद असगर शाह गिलानी सां गॾु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ निज़ाम माण्हुनि लाइ केतिरो बहितरु आहे ऐं केतिरो बहितरु कमु करे सघिया आहिनि। तव्हां तक़रीबन घणो अर्सो रहिया आहियो चेयरमैन हिते म्यूनिसिपल कमेटी घोटकी जा, ऐं ख़तमु थियल जेको दौरु आहे उन में बि तव्हां घणो चेयरमैन रहिया हुए कुझु महीननि खां सवाइ। त हिकु त तव्हां केतिरो करे सघिया कमु माण्हुनि जे लाइ, ऐं ॿियो तव्हांखे इन दौरान कहिड़ा मसइला पेश आया? मां 3 साल
9 महीना म्यूनसिपल कमेटी घोटकी जो चेयरमैन रहियुसि। म्यूनसिपल कमेटी घोटकी जो जेको 2013 जो ऑर्डिनेंस आहे पूरे सिंध जूं म्यूनसिपल कमेटियूं, म्यूनसिपल कॉर्पोरेशन ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिलूं सभु इन 2013 जे एक्ट मुताबिक़ हली रहियूं। उन एक्ट जो किताब त तमामु थुल्हो आहे, पर यूनियन काउंसिल खां वठी म्यूनसिपल कमेटियुनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल, म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे मेयर ताईं कंहिंखे बि कोई अख़्तियार कोन हो। बे अख़्तियार हिकिड़ो निज़ाम हुयो। हिकिड़ी मामूली ओज़िटी शेयर मुता जेके ईंदो हो, उन शेयर खे जंहिंमें सैलरी बि हुयूं, जंहिंमें ॿिया अख़राजात बि हुया, ऐं उन अख़्तियारात में जेको असांजो एतिरो असां बे अख़्तियार हुआसीं डेवलपमेंट जे बारे में। जेकॾहिं कंहिं शहर जो क्रास भॼी पए, का नाली भॼी पए, को जेको ब्लॉक भॼी पए, त उनखे ठाराइण जे लाइ सेक्रेटरी खां परमिशन वठणु लाज़मी हुई। ऐं सेक्रेटरी खां परमिशन वठणु एतिरो आसान कोन हो जेतिरो कंहिं क्रास ते ख़र्चु ईंदो। घोटकी खां कराची वञी 2 ॾींहं 3 ॾींहं रही करे सेक्रेटरी सां मुलाक़ात करे उन क्रास जेतिरा पैसा कंहिं बि मुलाज़िम खे, कंहिं अफ़सर खे मोकिलिबो, उनजा ओतिरा ख़र्च ईंदा। मतिलबु हू हेठी सतह ते अख़्तियारात मुंतक़िल करणु जो को बि हिन ऑर्डिनेंस में माना ज़िक्र न आहे, न वरी मुंतक़िल कया विया आहिनि। इहा असांखे दिक़त रही ऐं वसाइल बिल्कुलु महदूद हुया, का बि स्पेशल ग्रांट कोन हुई। ऐं लावारिस इहे बल्दियाती इदारा हुया जंहिंखे जेको आहे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां त माण्हू कमु करे सघे पियो, क़ानूनी तरीक़े सां कमु करण जो को बि हिन में अख़्तियार कोन्हे। सर, म्यूनसिपल कमेटी जा पंहिंजा कहिड़ा वसीला हुजनि था, ऐं जेको तव्हां ज़िक्र कयो था ग्रांट जेका सूबे खां मिलंदी उहा केतिरी हूंदी, ऐं पघारूं केतिरियूं, बाक़ी तरक़ियाती कम लाइ केतिरा पैसा बचंदा? असांखे म्यूनसिपल कमेटी घोटकी खे हिकिड़ो ओज़िटी शेयर आहे जेको अवाइली ज़माने में चुंगी ऐं नाका सिस्टम हूंदो हो। उहा आक्ट्रा जेकी असांजी कलेक्ट थींदी हुई, उन मां इहे म्यूनसिपल ऐं टाउन कमेटीज़ हलंदियूं हुयूं। जॾहिं त कुझु सालनि खां वठी नवाज़ शरीफ़ जे ज़माने खां हुननि आक्ट्रा सिस्टम ख़तमु करे, चुंगी सिस्टम ख़तमु करे, हुननि जेको आहे हिकिड़ो पूल बणायो त तव्हांजे हिन आक्ट्रा ऐं चुंगी मां हेतिरी रिकवरी थींदी हुई, तंहिं करे असां तव्हांखे हर महीने पूल ॾींदासीं। तंहिं करे आक्ट्रा सिस्टम जेको आहे, जेके नाका लॻल हुया, इहे तव्हां ख़तमु कयो। उहे ख़तमु थी विया। उनखां पोइ 2 करोड़ 19 लख रुपया म्यूनसिपल कमेटी घोटकी खे फंड मिलंदो हो, ओज़िटी शेयर जंहिंखे चऊं था। ओज़िटी शेयर 4, 5, 8, 9 तारीख़ ताईं अची वेंदो। ऐं उन में सैलरी जेकी पघार हुई घोटकी म्यूनसिपल कमेटी 1 करोड़ 80 लख जे लॻभॻि हूंदी। उनखां पोइ ॿिया अख़राजात बिजली जा, मीटरनि जा, माना इलेक्ट्रिसिटी वारनि खे पेमेंट करणी पवंदी, ऐं उहो तक़रीबन 2 लख जे क़रीब हुई। इन खां अलावा पेट्रोल जेको ट्रैक्टर, ट्रालियूं, जेके असांजो गंद कचिरे खणण वारियूं मशीनरियूं, उन्हनि जा अख़राजात बि तक़रीबन 7-8 लख रुपया, तेल सुधा 2 लख रुपया थी वेंदा। बाक़ी तव्हां सम्झो त असांखे छा बचंदो हो जंहिंसां असां डेवलपमेंट करायूं। इन जे बावजूदि इहो तासुर जी मुकमल कयो। इन जे बावजूदि शहर में मां तक़रीबन 15 करोड़ जा कम कराया। तक़रीबन हर मोहल्ले में, हर वार्ड में सीसी पेवर ऐं नालियूं ऐं क्रास असां इहे सभु कुझु करायासीं। पार्कनि खे बहितर बणायोसीं, उन में कैनोपियूं, बेंचूं, उन में टाइलूं इहे हणायूंसीं। ख़ुदि ऑफिस असांजी ठहियलु कोन्हे, उहा ऑफिस ठाराईसीं। मीटिंग हॉल कोन हो, मीटिंग हॉल ठारायोसीं। ऐं तक़रीबन असां जेतिरो बि थी सघियो इन विच में सरकार जे तरफ़ां ऐं सरकारी हुकूमती पार्टी जा MPs MNN जे तरफ़ां बेपनाह मुदाख़लत हुई। एतिरो ताईं जो मूंखे सस्पेंड रखियो वियो, मुंहिंजा अकाउंट बंदि कया, वक़्तु ब थींदा रहिया। इहे सभई ब्यूरोक्रेसी जा ऐं जंहिं सियासतदान जी फर्मा बरदारी चयो न वठिबो गैर क़ानूनी, उन में असांखे तरह तरह जी तकलीफ़ूं ईंदियूं। ऐं असांखे सूबाई सेक्रेटरीट खां, एंटी करप्शन खां हिरास कयो वेंदो। ऐं इहे सभु असां मरहलनि खां गुज़री आया आहियूं। अच्छा, हाणे बि साॻी ऑर्डिनेंस तहत, साॻी कानून तहत इलेक्शन थिए थी, त पोइ कहिड़ो फ़ाइदो पवंदो आवाम खे? माण्हू कहिड़े उमेद सां वोट ॾियनि?
हिन ऑर्डिनेंस जे किताब खे तव्हां ई पढ़ी ॾिसो। ही सिर्फ़ु किताब हूंदो, अख़्तियारात उन सेक्रेटरी वटि हूंदा, उन सेक्शन ऑफिसर वटि हूंदा ऐं जेको पूरे सिंध खे हलाईंदो ऐं आवाम जे चूंडियल नुमाइंदनि खे। ऐं डिस्ट्रिक्ट घोटकी आहे, उनजी तक़रीबन 22 लख आबादी आहे, 3 लख घोटकी म्यूनसिपल कमेटी जी आबादी आहे। इन जेके बि चेयरमैन वग़ैरह थींदा, जे सरकारी दौर में हूंदो त थोरी सहूलियत वधीक हूंदसि, जेकॾहिं अपोज़िशन में हूंदो त पोइ उनखे ईअं ई तकलीफ़ हूंदो। को अहिड़ो CMO रखियो वेंदो जेको असांजे हर कम में रुकावट हूंदो, को कमु उन शहर जो थियणु न ॾींदो। इहो हिकिड़ो सबबु आहे। जी असां तव्हांखे घोटकी म्यूनसिपल कमेटी जंहिंजा 14 वार्ड आहिनि, कुझु जेके वार्ड आहिनि महला ऐं कॉलोनियूं, उन्हनि जी सूरत हाल असां तव्हांखे ॾेखारीसीं ऐं शहर जा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां बि तव्हां ॻाल्हि ॿोल कराईसीं। अॻूणो जेको चेयरमैन आहे उन जी बि गुफ़्तगू तव्हां ॿुधी। आईंदा शहर जे कुझु ॿियनि वार्डनि, कुझु ॿियनि महलनि जे सूरत हाल खां तव्हांखे आगाह कंदासीं। पंहिंजे मेज़बान अलावर बोज़दार ऐं कैमरामैन सदाम मलिक खे ॾींदा इजाज़त। अला भाई।